अस्सलामुअलैकुम या अली मदद माया मर फ़कीर हिन वक़्तु कराची खां लाड़काणे वेंदे दादू में स्टे कयो आहे। छाजे करे जो बुख त मूंखे बि लॻी हुई पर मूंखां वधीक जवाननि खे बुख लॻी हुई, सो हुननि चयो त अली होटल ते मानी खाइजे। हीअ पोयां होटल आहे, जवान मानी खाइनि पिया। हिते शामिनार बि वेठो आहे, कादर गुबांग बि वेठो आहे, मुनीर मुगेरी बि वेठो आहे। मानी खाई चांहि जो ऑडर ॾिनो अथऊं, सो जेसिताईं चांहि अचे तेसिताईं मुंहिंजी दिलि चयो त कुझु संगत साथ यारनि दोस्तनि फेसबुक वारनि पिरी प्यारनि सां दीदार करायां, पंहिंजो चारि ॻाल्हियूं बि कयां। हितां थी असीं वरी लाड़काणे वेंदासीं, वरी सुभाणे परीहं ते नौकिरी बि आहे। अलाह ख़ैर कंदो, इंशाअल्लाह अमन अमान रहे जिते किथे। दुआ कजो त सफ़र ऐं उते नौकिरी अमन अमान जी रहे। वरी मोहबतुनि जा मेला थींदा रहंदा, सो मोकिलाणी न आहे। अस्सलामु अलैकुम या अली मदद महर फ़कीर दादू सिंध। पर हलंदे हलंदे सिर्फ़ु एतिरो चवंदुसि त हिकु जुमीअ जो सुवालु आहे, हा हिकु जुमीअ जो सुवालु आहे। ख़ुदा हाफ़िज़।